अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार पेश कयां थो। जीअं तव्हांखे अॼु अपडेट ॾियण वारो आहियां सिंध जे तमामु नई ड्रामे जो नालो आहे पंजाबेरी, उनजे बाबति। सो तव्हांखे उनजे बाबति उनजे कास्ट जे बाबति ॿुधाईंदुसि त हुन में कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट अदाकार ईंदा। सो तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं हुन अदाकारनि जा फ़ोटो बि तव्हांखे साइड ते ॾेखारे वेंदा। सो अगरि असांजी वीडियो में न त पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो। ख़ुदा हाफ़िज़। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त पहिरियां हुन खां ॿुधाईंदुसि त जंहिं बि दोस्त मूंखे कमेंट कंदो आहे, लाइक कंदो आहे, जंहिंजो हथ ॿुधी मां शुक्रगुज़ार आहियां। जेके बि दोस्त मुंहिंजा वीडियो ॾिसनि था, उन्हनि ते लाइक ॾियनि था, कमेंट ॾियनि था, उन्हनि जा इंतिहाई मां शुक्रगुज़ार रहंदुसि हमेशह लाइ। छो त उन्हनि जी मुंहिंजी महिनत खे हू पसंदि कनि था। मुंहिंजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त लाट ॿरंदी रहे, साथ हलंदो रहे। छा सभु पियो आहे। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। त हुन में पहिरियों कास्ट हुयो जेको ज़हर ज़िंदगी में बि हुयो, हुनजो नालो आहे ड्रामा सीरियल पंजाबेरी, जंहिंमें सिंध जा नाले वारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि। फ़िलहालु हुननि जा नाला साम्हूं आया आहिनि। हुननि में पहिरियों नालो आहे आसिम मैंगल ऐं ॿियो नालो आहे मंज़ूर मुराद ऐं टियों नालो आहे रिमशा शहज़ादी ऐं चोथों परवीन, जेको रबन राणो जी भेण माउ हुई ज़हर ज़िंदगी में, ऐं दोला में बि रबन जी माउ हुई ऐं आसिम मैंगल जी। त एजाज़ अली मला बि आहे जेको अली ख़ान जे कैरेक्टर में हुयो, ज़हर ज़िंदगी में हाकिम ख़ान जो कैरेक्टर कयईं। सो उहो बि आहे। इरफान शेख बि आहे हिन ड्रामे में, उनखे बि कास्ट कयो वियो आहे। तव्हांखे साइड ते फ़ोटो ॾिसण में ईंदा हूंदा, सो तव्हां ॾिसी सम्झी विया हूंदा कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट आहिनि। सो फ़िलहालु ताईं त इहे जेको आर्टिस्ट हुया उहे अप्रूव थी चुका आहिनि द ड्रामे में, वेरनि जी पंजाबेरी ड्रामे में। सिंध टीवी जो नओं ड्रामो आहे, उहो ईद खां पोइ जी रिकॉर्डिंग स्टार्ट कई वेंदी। सो जेकी बि कास्ट थींदी तव्हां सां मां शेयर कंदुसि। जेको बि दोस्त वीडियो ॾिसे थो हुन जा लख करब करम जेको कमेंट ॾिए थो, हुनजो मां शुक्रगुज़ार रहंदुसि हमेशह लाइ। सो हुनजी मोहबत आहे मूंसां, मूंखे कमेंट बि ॾियनि था, पसंदि बि कनि था, मुंहिंजो वीडियो ॾिसनि था। सो उन्हनि जो मां निहायत शुक्रगुज़ार रहंदुसि। बाक़ी नई अपडेटनि जे लाइ असांजे चैनल खे इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं तव्हांखे हुन ते नवां अपडेट मिली सघनि। जीअं बि नवां अपडेट ईंदा मां तव्हां सां शेयर कंदो वेंदुसि। ठीकु आहे दोस्तों। सो अॼु जी इहा ई अपडेट हुई। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत, साथ मौला।